अस्सलाम वालेकुम। इशूज़ में भलीकार आऊं आहियां सुभान खोसो। नाज़रीन, सरकारी इदारनि अंदरि करप्शन जो ख़बरूं साम्हूं ईंदियूं आहिनि, पोइ अक्सर वक़्तनि ते इंक्वायरीज़ हूंदियूं आहिनि, लेकिन असल जेके किरदार आहिनि, जेके अमलदार उन सॼे मामले में मुलविस हूंदा आहिनि, उहे सज़ा खां बची वञनि था। नतीजे तौर ते जेको सिलसिलो आहे उहो हिन वक़्त ताईं रुकिजी न सघियो आहे। हिकु अहम इशू आहे क़तर ऐं सिविल अस्पताल कराची जे लाइ रोबोटिक जेके मशीनूं हुयूं उन जी ख़रीदारी जो मामिलो आहे। केतिरे वक़्त ताईं इहो तइ थी चुको त हीअ जेके मशीननि जी जेका ख़रीदारी आहे उहा ठीकु न थी, उन में करप्शन थी, मामिलो केतिरे ई वक़्त ताईं नेब जे हवाले रहियो ऐं आख़िरकार हाणे नेब उहो मामिलो कढी एंटी करप्शन हवाले करे छॾियो आहे। अक्सर वक़्तनि ते एंटी करप्शन वटि केतिरा ई जेके केसिस आहिनि उहे पेंडिंग पियल आहिनि। सियासी मुदाख़लत सबबि उन्हनि अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी थी सघे। नतीजे तौर ते जीअं मां पहिरियों चयो त हीउ करप्शन जो जेको सिलसिलो आहे उहो रुकिजी न पियो सघे। हिकु तरफ़ सरकारी इदारनि अंदरि करप्शन आहे, त ॿिए तरफ़ सरसो हैंड्स समेत 8 NGOs खे जेको आहे न ब्लैक लिस्ट करण जो जेको हुकुम उहो बि जारी कयो। सॼे मामले ते अॼु जे हिन प्रोग्राम में गुफ़्तगू कबी असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे सगीर चांडियो साहिब आहिनि, असांजा रिपोर्टर आहिनि। उन्हनि सां जॉइन कयो आहे डॉक्टर ख़ालिद बुखारी साहिब आहिनि, सिविल अस्पताल जा MS आहिनि। उन्हनि सां टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। सगीर साहिब तव्हांजी महिरबानी, डॉक्टर साहिब तव्हांजी महिरबानी। कुझु देरि में असांखे डॉक्टर अब्दुल गफ़ूर शोरो साहिब आहिनि, अॻवान आहिनि PMA जा, उहे असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कंदा। सगीर साहिब तव्हां खां शुरूआति कंदुसि। हीउ जेको सिविल अस्पताल ऐं क़तर अस्पताल लाइ जेके रोबोटिक मशीननि जी ख़रीदारी जो मामिलो आहे, इहो मामिलो आहे छा सॼो? वॾी महिरबानी सुभान। ही ख़ासि तौर ते जेकी सिंध सिहत खाते में जेकी मुख़्तलिफ़ कंपनियूं आहिनि उन्हनि खे नवाज़ण लाइ हिकिड़ा शाहाणा फ़ैसिला कया वेंदा आहिनि। पोइ उनजो बाद में फ़ाइदो थिए न थिए उहो त बाद जो कमु आहे, लेकिन उन्हनि कंपनियुनि या उन्हनि जी कमीशन वठण जी मद में उन्हनि बाअसर माण्हुनि खे फ़ाइदो थी वेंदो आहे। हीअ 2011 जी कहाणी आहे ऐं 2011 में क़तर अस्पताल जे लाइ जेका हिकिड़ी रोबोटिक मशीन ख़रीद कई वई ऐं उहा 28 करोड़ रुपयनि जी मालियत जी हुई। हिकिड़ी कंपनी खे नवाज़ण जे लाइ या उन खां जेका उन जी मद में कमीशन वठण जे लाइ इहो फ़ैसिलो थियो ऐं उन खां इहा जेका उन जी ख़रीदारी कई हुई रोबोटिक्स मशीन जी। पोइ हाणे 2011 खां वठी 2025 में वेठा आहियूं। उहा जेका रोबोटिक मशीन आहे उहा उन जे कम जी न आहे रही ऐं उन जो मेंटेनेंस जा उन्हनि वटि पैसा न आहिनि। 14 सालनि खां अटकल इहा मशीन जेका उहा गैर फ़ाल बणियल आहे, याने उन सरकारी ख़ज़ाने खे नुक़सानु ॾिनो वियो ऐं उन्हनि जी रोबोटिक मशीन जी कंहिं बि क़िस्म जो उन्हनि का सर्जरी न कई, न ई को मशीननि या को ऑपरेशन थी सघियो। उनखां अलावा सिविल अस्पताल जे लाइ अलॻि सां हिकिड़ी रोबोटिक मशीन वरिती वई। इहा ॻाल्हि आहे 2014 जी। 2014 में उन्हनि जे लाइ अलॻि सां हिकिड़ी साॻे इन पैसनि में तक़रीबन 38 करोड़ जे लॻभॻि उन्हनि जे लाइ इहा रोबोटिक मशीन ख़रीद कई वई। जेका ॼाण मिली त इहा रोबोटिक मशीन जेका आहे उहा सिविल अस्पताल में बि काफ़ी सालनि खां ख़राबु हुई ऐं उन्हनि जेको उन्हनि खे हलायो बि कोन। बाद में इहो जॾहिं कोरोना आयो, कोरोना खां पोइ इहा जेका मशीन आहे उहा SIT हवाले कई वई। उनखां पोइ हाणे ॿीहर जेका सिविल अस्पताल जे इंतिज़ामिया सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि जो चवणो आहे त इहा जेका रोबोटिक मशीन आहे इहा हाणे जेका उहा सिविल अस्पताल वापसि वरिती आहे ऐं उहा सर्जरी बि जेका उहा करे रही आहे। त बाक़ी जेका इन जी ख़रीदारी आहे उहा ग़लति तरीक़े सां कई वई, गैर शफ़ाफ़ तरीक़े सां कई वई। ईअं सिंध में ईअं थींदो रहियो आहे त दवाउनि जी ख़रीदारी हुजे या मुख़्तलिफ़ जेके मेडिकल जा जेके या डायलिसिस मशीनूं हुजनि या रोबोटिक मशीनूं हुजनि या ॿियूं जेके मेडिकल जा जेके औज़ार आहिनि उन्हनि जी ख़रीदारी में जेको आहे उहो गैर शफ़ाफ़ तरीक़े सां थिए थी। मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे कंपनियुनि खे नवाज़ण जे लाइ अहिड़ा क़िस्म जा फ़ैसिला थियनि था। ठीकु आहे सगीर साहिब, तव्हां असांजो सिलसिलो गुफ़्तगू जारी रहंदो। डॉक्टर ख़ालिद बुखारी साहिब आहिनि, उन्हनि ॾे वञिबो। डॉक्टर साहिब तव्हां ॾे ईंदुसि। सभ खां पहिरियों डॉक्टर साहिब इहो ॿुधाइजो त हीअ रोबोटिक मशीनूं ख़रीद कयूं वयूं, हिन वक़्तु तव्हां सिविल अस्पताल लाइ बि हिकिड़ी ख़रीद कई वई, छा हुनजी छा कंडीशन सर फंक्शनल आहे उहा मशीन? जी हाणे हिन महिल उहा जेकी 2013 में मशीन अची उहा मशीन ख़राबु आहे, कमु नथी करे। अच्छा, हुनजा कोई इक्विपमेंट पुरज़ा आहिनि उहो कुझु ख़राबु आहिनि, उहो जेको आहे हुनजे शायदि दुबई मां अचणा हुया पर आहिनि उहा महांगा। पर गवर्नमेंट खां हिननि जेको आहे छो त हुनखे डील कंदा डाउन वारनि स्पेशली
ऐं सही हिसाब सां वाइस चांसलर डॉक्टर साहब तव्हांजो आवाज़ मूं ताईं सही न पियो पहुचे, कोशिशि कयो हिकु भेरो ॿीहर तव्हांखे जेको आहे त लाइन ते वठूं ऐं तव्हांजो जेसीं आवाज़ु ठीकु थिए। सही साहिबु तव्हां ॾिसो डॉक्टर साहिब जो आवाज़ु ठीकु न पियो अचे पाण छा सही साहिबु छा ॿुधाए थी सिविल अस्पताल जी इंतिज़ामिया त हिन वक़्तु उहे मशीनूं जो डॉक्टर साहिबु कुझु ॿुधाइनि पिया पर पाण ते आवाज़ु ठीकु न पियो अचे डॉक्टर साहिब जो छा फंक्शनल आहिनि मशीनूं? जेका मुंहिंजी सिविल अस्पताल इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल थी आहे MS ख़ालिद बुखारी सां ई ॻाल्हि ॿोल थी आहे उनजो इहो ई चवणु आहे त इहा जेका रोबोटिक मशीन असांखे मिली हुई ऐं उहा कोरोना दौरान जेका आहे उहा SIT हवाले कई वई ऐं उनखां पोइ इहा मशीन जेका हाणे असां वापसि वरिती आहे ऐं हिन वक़्तु फ़ाल आहे। ठीकु आहे, कोशिशि कयूं था त डॉक्टर साहिब सां वरी राब्तो बहाल थियो आहे। डॉक्टर साहिबु मुंहिंजो आवाज़ु साईं अचे पियो साईं? अच्छा डॉक्टर साहब ही जेके मशीनूं ख़रीद कई वयूं छो जो कुछ देर पहिरियां तव्हां कुझु ॿुधाए पिया लेकिन तव्हांजो आवाज़ मूं ताईं सही न पियो अचे, छा उहो मशीन जी सर हाणे छा कंडीशन आहे, फंक्शनल आहिनि तव्हां वटि? 2013 में गलती वो मशीन की इनसे को फाल की वार में तब तो कोल्डर पेपर लतो के देते दुबई में आए हुए हो या नहीं मालूम नहीं है वो फंक्शन नहीं हुआ ये मशीन की होती है मतलब मैंने क्या डाउन यूनिवर्सिटी वालों ने ही बती हुई वो मशीन सावती डॉक्टर को फायदा नहीं है सर्जन हुआ अभी दिया मामला दुबई का सारे बार उन्हें पता मेरा ध्यान और सब थे लोग तो भले होते सर्जरी और खेती। अच्छा डॉक्टर साहब इहो ॿुधाइजो त हीअ जॾहिं मशीनूं ख़रीद कयूं वयूं छा जेको टेक्निकल अमलो जेको मशीन खे ऑपरेट कंदो उहो सिविल अस्पताल में मौजूदु हो जॾहिं इहे ख़रीद कयूं वयूं मशीनूं? जी बिल्कुल असां वटि अञा बि आहे त टेक्निकल अमलो आहे। अच्छा डॉक्टर साहब तव्हां जी ॿुधायो त मशीन ख़राबु हुई तव्हां जेको पुर्ज़ो घुरायो आहे उन खां पोइ हाणे छा उहो फंक्शनल आहिनि सर? उहा मशीन त हाणे जेकी सर की मशीन वरिती आहे 7 महीना थी आहिनि उहा मशीन असां वटि सभु करे सही मशीन। अच्छा डॉक्टर साहब ही जेको जॾहिं मशीन ख़रीद कई वई हुई इहो मामिलो छा आहे सर माना जेके मामिलो हले पियो पहिरियां नैब में मामिलो पोइ वरी एंटी करप्शन में मामिलो छा इल्ज़ाम छा आहे हुन ते त पाइदार मशीन ख़रीद न कई हुई ग़लति हो छा? ॾिसो मां त एडवर्टाइज़ कंदा हुउसि न मूंखे ख़बर आहे ऐं मां उहो दुनिया त जेको प्रॉपर तरीक़े सां गवर्नमेंट जी गवर्नमेंट जे हेल्थ डिपार्टमेंट को प्रॉपर तरीक़े सां लॻे सेंट्रल कंदो आहे प्रॉपर तरीक़े सां जेको मतिलबु आपको को सेक्रेटरी या न कंदो आहे लॻे हुन सॼी कमाई जेको केंद्र हूंदो आहे बाक़ाइदा अख़बार में ॾींदो आहे ऐं हुनखे जेको अप्रूवमेंट ॾींदी आहे हुनखे पूरा पेपर्स हूंदा आहिनि हुननि परचेस कंदा आहिनि ऐं अप्रूवमेंट कमेटी सॼी हूंदी आहे जेकी परचेस कंदी आहे पोइ हिकिड़ो माण्हू वञी त परचेस कंदो आहे। अच्छा डॉक्टर साहब ही ॿुधाइजो त ही 2014 में जॾहिं ख़रीद कई वई मशीन तॾहिं हुनजी कंडीशन छा हुई, तॾहिं खां ख़राबु आहे या तॾहिं को ऑपरेट थियो मरीज़नि खे? अच्छा डॉक्टर साहब आख़िर में सिर्फ़ु इहो ॿुधाइजो हीअ जेका मशीन आहे हिन सां टेक्निकली थोरो ॿुधाइजो त कहिड़े टाइप जी सर्जरी थींदी आहे जेका हाणे ख़राबु आहे त उहो सर्जरी जो जेको सिलसिलो आहे उहो रुकियल आहे? ठीकु आहे। अच्छा डॉक्टर साहब कॾहिं ताईं जेको आहे हीअ जेका मशीन आहे हाणे इम्कान आहिनि त उहा फंक्शनल थी वेंदी हिकु भेरो ॿीहर जेके मरीज़ आहिनि उन मां जेके सहूलियत आहे उहा उनखे मुयसरु थी सघंदी? न इंशाल्लाह जल्दी थींदी हुनते मास्टर जो जेको कंसर्न जेका माण्हू आहिनि प्रोफेसर न हुन ते कमु कंदा ऐं माण्हू इंशाल्लाह जल्दी थी वेंदो। ठीकु आहे डॉक्टर साहब तव्हां सां गॾु ई रहो असां सही साहिबु तव्हांजो डॉक्टर साहब जी गुफ़्तगू ॿुधो पिया डॉक्टर साहब चवनि पिया त जल्द जेका उहा मशीन आहे उहा फंक्शनल थी वेंदी। अच्छा सही सिहत खाते जे हवाले सां ख़ासि तौर ते सिंध हुकूमत तमामु वॾी दवाऊं कंदी आहे ख़ासि तौर ते सॼे मुल्क जे जेके सूबा आहिनि सभिनी खां वधीक सहूलियतनि जे हवाले सां ज़िक्र हूंदो आहे त भई असां वटि वधीक आहे पर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे शयूं आहिनि किथे अस्पताल में सहूलियतनि जी खोट आहे मुख़्तलिफ़ शयूं रिपोर्ट थींदियूं रहनि थियूं छा चवंदो मामिलो पंहिंजे हुन ते ट्रैक ते छो न पियो अचे? सुभाणे तव्हां डॉक्टर साहब जी ॻाल्हि ॿुधी जेका नोट करण जहिड़ी ॻाल्हि आहे त उहा चए पियो त असांजी जेका 2014 वारी मशीन आहे उहा ख़राबु पयल आहे त जेका यानी 38 करोड़ रुपयनि जी मालियत जी जेका हिननि खे असीं मतिलबु जेके अवाम जे पैसनि मां या जेका रोबोटिक मशीन ख़रीद कई वई उहा 2025 में ख़राबु पई आहे ऐं जेका क़तर अस्पताल जे लाइ रोबोटिक मशीन ख़रीद कई वई उहा उन्हनि जे कम जी न आहे। हिकु ॿ
उनजो ऑपरेशन न थी सघियो आहे उन्हनि मशीन मां। चवण जो मक़सदु बि इहो आहे त 50 करोड़ रुपयनि खां वधीक जे मालियत जूं इहे ॿई मशीनूं जेके ख़रीद कयूं वयूं उहे अवाम जे लाइ उहे लाभायतियूं न आहिनि। ॿ सिविल अस्पताल में जीअं MS तव्हांखे ॿुधायो त असांजी उहा मशीन जेका आहे उहा गैर फ़ाल आहे ऐं ॿी मशीन असां ताज़ो 7-8 महीना थी विया आहिनि उहा वरिती आहे। यानी पहिरीं जेका 2014 वारी मशीन आहे उहा इन्हनि जी ख़राबु पयल आहे। ऐं क़तर अस्पताल जी जेका मूं ॻाल्हि कई त 28 करोड़ रुपयनि जे माल जी जेका रोबोटिक मशीन आहे उहा बि ख़राबु आहे। ऐं उहा हाणे असल में जेके तफ़सीलात अचनि पिया साम्हूं त इन्हनि जी मेंटेनेंस ते तक़रीबन 2-2.5 करोड़ रुपया ख़र्च अचे थो। त ज़रूरत कहिड़ी हुई त रोबोटिक मशीनूं ख़रीद कयूं वयूं। जॾहिं निगरान सेटअप आयो ऐं 2023 जी ॻाल्हि आहे त उन दौरान जेको आहे इहो मामिलो ज़ाहिर थियो ऐं उन वक़्तु जेको आहे जेको डॉक्टर सिहत जो जेको हुयो डॉक्टर साहब निगरान वज़ीर त उन इहो कैंसिल कयो टेंडर। तक़रीबन 7 खां 8 अरब रुपयनि जूं नयूं वरी रोबोटिक मशीनूं ख़रीद करणु वञनि पिया लम्स लाइ, जिनाह लाइ, SIT लाइ। त उन इहो चयो त जेकी तव्हां पहिरीं इहे डिसीशन वरितो हुयो 2011-2014 में जेकी रोबोटिक मशीनूं ख़रीद कयूं हुयूं उहे त नाकारे वयूं, उहे त कंहिं कम जूं ई न थियूं। डॉक्टर पाण एतिराफ़ करे थो त उहा असांजी मशीन जेका आहे उहा ख़राबु पयल आहे। त यानी उहो क़ौमी ख़ज़ाने खे हिननि नुक़सानु ॾिनो। न सिर्फ़ु मूं जीअं तव्हांखे शुरू में ॿुधायो त हिते सिहत खाते में हिकिड़ो बाअसर माण्हू आहे ऐं उन्हनि जूं तव्हांखे तक़रीबन 80% जेको आहे उन्हनि जूं ई कंपनियूं तव्हांखे मिलंदियूं। ठीकु आहे। उन्हनि कंपनियुनि खां ई या उन्हनि कंपनियुनि जे ज़रिए ई जेके आहिनि अहिड़ा मेडिकल जा जेके आहिनि उहे औज़ार ख़रीद कया वञनि था। डायलिसिस जूं मशीनूं हुजनि या रोबोटिक मशीनूं हुजनि या वरी अरबे रुपयनि जूं जेके दवाऊं हुजनि उहे उन्हनि उन जे माण्हुनि जे कंपनियुनि खां ई जेके उहे ख़रीद कयूं वेंदियूं। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे एतिराज़ वारे चुकी आहे त हीअ ग़लति ऐं गैर शफ़ाफ़ तरीक़े सां दवाऊं ख़रीद कयूं वञनि थियूं, मशीनूं ख़रीद कयूं वञनि थियूं। एतिरे क़दुरु जो पाण जीअं त डिस्कस कयूं था इन ते बि सवाल उथियो त नैब इन ते जांच करे पई त इन्हनि जी ख़रीदारी ग़लति थी। उन नैब जेको आहे इन कंपनी जे मालिक खे बि जांच हेठि आंदो आहे त उहो बि या उन जा जेकी ॿिया डायरेक्टर्स या जेकी ॿिया अमलदार आहिनि इन कंपनी जा जीअं रोबोटिक मशीनूं जेके आहिनि उहे फराहम कयूं, सप्लाई कयूं, उन खे बि जांच हेठि आंदो वियो आहे। यानी ही टोटल सॼो फ्रॉड हुयो। 50 करोड़ रुपयनि जे लॻभॻि जेको आहे इहो क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सानु ॾिनो वियो, पैसो ज़ाया कयो वियो। मशीनूं कंहिं न कम जूं रहियूं। क़तर अस्पताल में ख़राबु पई आहे, उते दज़ चढ़ी वई आहे। उनखे हलाइण जे लाइ क़तर अस्पताल इंतिज़ामिया वटि पैसा न आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके उन्हनि क़तर अस्पताल जी इंतिज़ामिया उन्हनि खे लिखियो आहे त असांखे पैसा ॾिना वञनि त इन असीं मशीन खे हलायूं। इन जी ज़रूरत ई न हुई त इन रोबोटिक मशीन ख़रीद छो कई। अच्छा, इहो सॻी पंहिंजो गुफ़्तगू सिलसिलो जारी रहंदो। 3 करोड़ जो जेको कैंसर वारी दवाऊं चोरी थियूं उन ते बि पाण ईंदासीं। एंटी करप्शन में जेका सियासी मुदाख़लत आहे हीउ मामिलो नेब वटि रहियो। नेब खां पोइ हाणे वॾे अरसे खां जेके किरदार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी आहे। हाणे एंटी करप्शन में मामिलो आहे उते तव्हां सम्झी सघो था त सियासी मुदाख़लत केतिरी आहे। इन ते बि पाण ॻाल्हायूं था। अच्छा, डॉक्टर अब्दुल गफ़ूर शोरो साहिब आहिनि, PMA जा अॻवान आहिनि, उन्हनि सां टेलीफोन ते जॉइन कयो। डॉक्टर साहिब तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे। डॉक्टर साहिब तव्हांजी गहरी नज़र आहे सिहत जे हवाले सां, तव्हां अॻवान बि आहियो। डॉक्टर साहिब हीअ मशीननि वारो मामिलो आहे ख़रीदारी जो, असां वटि शयूं ख़रीद कयूं वञनि थियूं पोइ उनजी मालिकी नथी थिए, छा सम्झो था सर इहो मामिलो केसीं ताईं हलंदो, केसीं ताईं सिंध जा जेके माण्हू सफ़र कंदा रहंदा? साईं वॾी महिरबानी तव्हांजो टाइम ॾियण जो। असांजो जेको सुवाल तव्हां पुछियो उनजे अंदर ई जवाबु आहे त इहो सिलसिलो तेसि ताईं हलंदो रहंदो जेसि ताईं सिस्टम रहंदो। ऐं सिस्टम खे जेको तॾहिं ई नुक़सानु पहुचंदो जॾहिं सभई तव्हांजे आवाज़ असांजी आवाज़ हिकु थी कयो जेके बि हिन जूं जूं कमियूं आहिनि उनखे ज़ाहिर न कबो। मसइलो इहो आहे त इहे असांखे पहिरीं त ॾिसणो इहो पवंदो त पाकिस्तान जो जेको हेल्थ केयर सिस्टम आहे उहो कहिड़ी ज़रूरत जी उन में सभ खां ज़रूरत जा नीड जेका आहे उहा कहिड़ी आहे। उहो या त प्राइमरी जो हेल्थ केयर सिस्टम असांजो आहे उहो जेको आहे सफ़र करे थो, जंहिंजे करे सेकेंडरी ऐं टर्शरी में इहे सभु केस थियनि था, ख़र्चा थियनि था। पर मुसीबत वरी हिकिड़ी इहा बि आहे त पाकिस्तान जा जेके बि आहिनि हेल्थ केयर सिस्टम खे हलाइण वारा जेके आहिनि उहे या त उहो प्रोफेशनल आहिनि ई न, डॉक्टर आहिनि ई न। ऐं जेके ॿाहिरां अचनि था उहे ई सॼो कुझु सिस्टम ठाहिनि था। हिन वक़्तु तव्हां सिंध में ॾिसो त छा सूरत हाल आहे। तव्हां सेक्रेटरीट में वञी ॾिसो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हिन सिस्टम खे हलाइण वारा केरु आहिनि।
इन ई तरीक़े सां तव्हां पूरे जेको हेल्थ केयर सिस्टम जा जेके उहिदेदार जेके रखिया वञनि था या जेके उहे MS या DHO जेके रखिया वञनि था उहे हिकिड़े तरीक़े सां अहिड़े रखिया वञनि था जो सिर्फ़ु इन सिस्टम खे सपोर्ट कनि, ॿियो कुझु बि न आहे। त उन में इहो ई चवणो आहे जेको तव्हां ॿुधायो त जेको रोबोटिक मशीन आहे उहा एॾी वॾी कास्ट आहे, उनखे हलाइण लाइ स्पेशलिस्ट माण्हू खपनि जेके स्किल्ड हुजनि ऐं उनखे जेको सर्जरी करण वारो बि एतिरो एक्सपर्ट हुजे जो हलाए सघे। तो उहा उनजे बजाए जेको तव्हां सर्जरी करियो था, डॉक्टर साहिबु जेको पाण सर्जरी करे थो, जेके तव्हां इलेक्ट्रिक सर्जरी वग़ैरह जेके बि आहिनि उहे तमामु घटि कास्ट ते थियनि थियूं ऐं उन में जेको सो एतिरी वॾे स्किल जे जेके वर्कर्स जेके हूंदी उन जी ज़रूरत न पवंदी आहे। पर असां पोइ बि छो उनजो छो था वञूं, उनजो आहे सबबु इहो आहे त उते किकबैक तमामु घणा आहिनि। उते तव्हांखे जेको जॾहिं बि हिकु मशीनूं ख़रीदी हुयूं असां TMA सभ खां पहिरीं इहे मूंखे सॼो हाईलाइट कयो त उन मशीनुनि जी जेका क़ीमत हुई उन खां 4 दफ़ा वधीक जेका क़ीमत लॻाई वई हुई। त बाबा इहो जेको सो वेॾी महांगी थी वई आहे हिकदमि। दुनिया जे अंदरि जेका 5 करोड़ जी आहे त असां वटि जेको आहे उहा 40 करोड़ जी हुई। तव्हां हिन में अंदाज़ो लॻायो त उनजो सबबु छा हो? सबबु सिर्फ़ु इहो हो त उन मां माल कमाइणो आहे ऐं बाक़ी जेको सो सिस्टम खे पंहिंजो जेको उनजो ठहियलु आहे उनखे हलाइणो आहे ऐं ॿियो कुझु बि न आहे करिणो। जेकॾहिं तव्हां सिंसियर आहियो त दुनिया जे अंदरि जेको आहे सभ खां ज़्यादा ख़र्चो थींदो आहे उहो बेसिक यूनिट ते थींदो आहे। जितां तव्हां बीमारी खे वधण ई न ॾींदा आहियो या सिस्टम खे एतिरो बहितरीनु करे छॾींदा आहियो जो बीमार जेको आहे सो वधीक अॻियां पहुचो। तव्हां चाहींदा तव्हांजे बराबरि में आहे ऐं इवन तव्हां जेके नंढा मुल्क जेके आहिनि उन्हनि खे तव्हां ॾिसो उन्हनि सॼो जेको फोकस कयो आहे प्रिवेंशन ते कयो आहे ऐं प्राइमरी ते कयो आहे, तॾहिं इहे जेको तरक़ी करे सघनि। असां त सिर्फ़ु टर्शरी ते वॾी बिल्डिंग बि ठाहींदासीं, उन मां किक बैक वठंदासीं, मशीनूं वॾियूं वॾियूं आणींदासीं जेके भले ख़राबु थी वञनि। उहो ख़राबु थियण जो तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे त उनजो छा असरु थियो ऐं कहिड़े हालति में हिन जी मशीनूं उहे। लेकिन मसइलो इहो आहे त जेकॾहिं उन्हनि खे बेनिफिट आहे, उन्हनि खे फ़ाइदो थिए थो त उहो ज़रूरु कंदा। उहो तव्हांजी न ॿुधंदा न असांजी ॿुधंदा। त सिस्टम खे हलाइण लाइ हिननि जो पंहिंजो हिकिड़ो तरीक़ेकार रखियो आहे, सिर्फ़ु उनखे इहो सर्व कनि पिया, बाक़ी आवाम खे सर्व न पिया कनि, हेल्थ केयर सिस्टम ते पूरे सर्व कोन पिया। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि करे विया त बेसिक खे ॾिसणो पवंदो। उन सां गॾु डॉक्टर साहब इहो ॿुधाइजो त मां कुझु देरि पहिरियां सगीर सां बि मुंहिंजी गुफ़्तगू हले पई, इहो ई चवां पियो त भई दावा आहे सिंध हुकूमत जी त सिहत जे हवाले सां तव्हां ॾिठो हूंदो त वॾी दावा आहे त सॼे मुल्क खां वधीक सिहत सहूलियतूं सिंध में आहिनि। तव्हां गहराई सां सॼे मामले खे ॾिसो पिया, ॻोठनि खे नंढनि शहरनि खे त छॾे था ॾियूं, कराची जी अगरि ॻाल्हि कयूं त तव्हां मुतमिन आहियो त कराची अस्पताल आम माण्हू जेको पहुचे थो त मशीनूं इक्विपमेंट सभु ठीकु आहिनि, सभु कुझु बहितरु आहे, चई सघूं था पाण? बिल्कुलु न आहे न, असां बिल्कुलु मुतमिन आहियूं। इहो सवाल ई नथो पैदा थिए त अहिड़ी सूरत हाल में को बंदो जेको हेल्थ सां रिलेटेड हुजे उहो मुतमिन हुजे। ऐं हिते तव्हां 2 ॾींहंनि खां का ख़बर पई हले पई त हिकिड़ो पेशेंट वेचारो पता न जेको किथां सिंध खां आयो आहे, उन वीचारे खे जेको लॉलीपॉप ॾेई वठी या त प्राइवेट मैकरेजी में कयूं था। जेकॾहिं अहिड़ो सिस्टम सुठो हुजे हा जना अस्पताल, सिविल अस्पताल या फलाणे अस्पताल में, त उहो उते छो न वञे? उहो प्राइवेट वियो, सूर खाई वरी वापसि बि आयो। इहा त मीडिया ते अॼुकल्ह वरी हिकिड़ी ख़बर पई हले। त चवण जो मक़सदु इहो आहे त असां बिल्कुलु मुतमिन आहियूं जे ओवरऑल जेको सिस्टम आहे उनखे हे जेको सो बिल्कुलु ग़लति तरीक़े सां हलाइनि पिया, बजाए कंदा न उल्टो पियो हले सॼो सिस्टम। तव्हां जेको बि टर्चीर ते ख़र्चु कयो पिया ऐं उनखे ख़र्चु करण जे बजाए इहो आहे त तव्हां जेको हुन मां माल कमायो पिया, उनजो फ़ाइदो सिर्फ़ु उन्हनि खे थिए थो, ग़रीब माण्हू खे नथो थिए। ग़रीब माण्हू चाहे उहो सिंध जेके दूरा इलाइक़े में चंदकोट में रहंदो हुजे या उहो माण्हू जेको नगर पार्क में रहंदो हुजे जिते ORS जो पैकेट बि नथो मिले, जिते का दायरे जी दवा बि नथी मिले, उनजे करे माण्हू वीचारा मरी था वञनि। जेको हिकिड़ी प्रिवेंटेबल आहे, पाणी जेको आहे तव्हांखे साफ़ नथो मिले, जंहिंजे करे 60% तव्हांजी बीमारियूं पैदा थियनि पियूं। त इहे पब्लिक हेल्थ जा इशू जेके आहिनि मूंखे मतिलबु रिज़ॉल्व करणा ई न आहिनि। जेकॾहिं करे छॾूं त पोइ ख़र्चो किथां ईंदो? पोइ इहे अस्पताल जेके नाले में जेके हलनि पिया उहे कीअं हलंदा? त इहो सिस्टम। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां हिकिड़ो बार बार जुमिलो इस्तेमालु कयो पिया सिस्टम वारो। सिस्टम त ही प्लॉटिंग वारे मामले ते मुख़्तलिफ़ बिल्डिंग, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी इन पासे त ॿुधंदासीं, छा सिहत खाते में बि उहो सिस्टम मौजूदु आहे छा? त हर जॻह ते आहे नी, तव्हां कीअं था चओ था कोन्हे? बिल्कुलु आहे। इनखे चाहे बिल्डिंग में हुजे, चाहे सिहत में हुजे, चाहे एजुकेशन में हुजे, ऐं तव्हां जंहिं पासे वेंदो तव्हां नज़र फेराईंदो, तव्हां त साफ़ी आहियो, तव्हांखे ॾिसणु घुरिजे त छा छा पियो थिए। हर जॻह ते हिकिड़ो ठहियलु आहे ऐं उनजो तरीक़ेकार इहो आहे
मूं तव्हांजी दोस्त ॻाल्हि पई कई त हाणे त अहिड़ियूं मुख़्तलिफ़ कंपनियूं असां पंहिंजूं ठाहे छॾियूं आहिनि, हले पियो कमु। ऐं किथे जेको सो तव्हांजा जेके एक्सपोर्ट जेका थियनि पियूं चीज़ूं उहे बि कंहिंजे दोस्त जे ज़रिए पे थियूं आहिनि, ज़ाहिर उनजो कोई हिसाबु आहे। त सॼो हिकिड़ो इहो सिस्टम कीअं असीं चवंदासीं न, ॿियो छा चवंदासीं, जेको पूरे निज़ाम खे हलाए पियो ऐं उन हलाइण में उनखे सिर्फ़ु पंहिंजो फ़ाइदो सोचे पियो, त ज़ाहिर आहे उहो सिस्टम आहे जेको हले पियो। अच्छा डॉक्टर साहब, सिहत खाते में सिस्टम केरु पियो हलाए साईं? इहो त तव्हांखे ख़बर हूंदी केरु पियो हलाए, जेके मालिक हलाईंदा हिन वक़्तु सेक्रेटरी खां वठी जेको मथे जेके ॿियनि लेवल जा माण्हू आहिनि उहे ई हलाईंदो, ॿियो केरु हलाईंदो? तव्हां मूंखे ॿुधायो मिनिस्ट्री कंहिं वटि, मूं वटि त न आहे, तव्हां वटि त न आहे, कंहिं वटि आहे? ज़ाहिर उहे जेके जेके माण्हू उनखे हलाइण वारा आहिनि इदारे खे, उहो ई उन्हनि जो हिसो आहे। ठीकु आहे, ठीकु आहे डॉक्टर साहब, तव्हां सां गॾु ई रहो। असां सॻी साहब तव्हां हाणे डॉक्टर साहब जी तव्हां गुफ़्तगू ॿुधी, हीअ त नई ॻाल्हि आहे त भई सिहत जिते दावा थिए थी त भई असां सभिनी खां वधीक बहितर आहियूं, उते बि सिस्टम वारो जेको निज़ाम आहे उनजे सॼे बदौलत हले पियो। 3 करोड़ जी दवाउनि जो मतिलबु कुझु देरि पहिरियां मां तव्हां सां ज़िक्र कयो, चोरी थियूं, छा थियो हुनजो मामिलो, किथे पहुतो उहो? ॾिसो सुभान सिस्टम ते अचूं था त सिस्टम जीअं डॉक्टर साहब चए थो शोर साहब, उहो सिस्टम हर जॻह ते आहे, या का नई ॻाल्हि कोन्हे। सिस्टम तव्हां पहिरां खणंदो न त सिस्टम जा माण्हू उहे मिलंदा जिन रोबोटिक मशीनूं ख़रीद कयूं, जिन जूं कंपनियूं आहिनि उहे ई माण्हू तव्हांजा सिस्टम जो हिसो हूंदा। उहो सिस्टम कोई का शइ या को हिकिड़ो औज़ार वग़ैरह न आहे को, मतिलबु उहे सिस्टम में असल में मेन माण्हू आहिनि, उन में प्राइवेट माण्हू आहिनि, ऐं जेके ऑफिशियल तव्हांखे नज़र अचनि था उहे न, पर उन जा जेके ॿाहिरि वेठल माण्हू आहिनि उहे सिस्टम जो हिसो हुजनि था। उहे ई जेके आहिनि उन्हनि माण्हुनि जूं कंपनियूं खणी अचनि था। बाअसर माण्हुनि जूं 80% जेके आहिनि उहे कंपनियूं आहिनि, ऐं सिहत खाते जूं उहे दवाऊं बि उन्हनि खे ई ठीको मिली वेंदो, रोबोटिक मशीनूं हुजनि। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हीअ डॉक्टर साद न्याज़ साहब, उहो निगरान जो जेको आहे उहो सिहत खाते जो जॾहिं वज़ीर हुयो, उन इहो टेंडर कैंसिल कयो। तक़रीबन 7 खां जेको आहे उहो 10 अरब रुपयनि जो इहो टेंडर हुयो रोबोटिक मशीनुनि जो, उन टेंडर इहो कैंसिल करे छॾियो। त असल में सुभाणे जेसीं ताईं तव्हां मेरिट न कंदो तेसीं ताईं हशर इहो ई हूंदो जेको अॼु क़तर इस्पताल ऐं सिविल इस्पताल में अंदरि जेको मौजूदु आहे। उहे मशीनूं तव्हां भली करोड़ रुपयनि जूं ख़रीद कयो, 50 करोड़ रुपयनि जूं ख़रीद कयो, वरी उहे ई असल में जेसिताईं सिस्टम बहितर नथो थिए तेसिताईं अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहे रिज़ल्ट असां वटि अचंदा। मेरिट ते मुक़ररियूं कोन थो थियनि। तव्हांजो MS जेको आहे उहो सिस्टम जे ज़रिए लॻे थो, DHO उहो सिस्टम जे ज़रिए लॻे थो। सिस्टम याने उहो याने रिश्वत ॾेई करे तव्हांजो हिते मुक़ररियूं थियनि थियूं, ऐं जेके डॉक्टर्स आहिनि उहे बि सिस्टम जे ज़रिए लॻनि था। मतिलबु रिश्वत खां बग़ैर को कमु नथो थिए। उन तव्हां सिहत ऐं एजुकेशन ते जेका अहिड़े क़िस्म जो सिस्टम राज कंदव, या उते बि अहिड़े क़िस्म जा सिस्टम जेकॾहिं हलंदा त पोइ रिज़ल्ट अहिड़ी क़िस्म जी तव्हांजो हेल्थ केयर कमीशन जेको आहे उहो पंहिंजो सही नमूने सां कमु न कंदो। हज़ारनि जी तादाद में तव्हांखे अतई डॉक्टर्स मिलंदा, पोइ उहे मरीज़ तव्हांजा जेके आहिनि इस्पतालनि में भरिजी वेंदा, पोइ तव्हां वटि सिहत जूं सहूलियतूं न हूंदियूं। यानी ठीकु करिणो न आहे। हाणे हिननि इहो नथा ॾिसनि त जेके असां इदारा ठाहिया आहिनि उहे इदारा कहिड़े मक़सद लाइ ठाहियासीं, हेल्थ केयर कमीशन जो मक़सदु छा आहे ऐं हू कमु छा पियो करे। अच्छा, ॿिया वर्टिकल प्रोग्रामनि ते अचूं था। 5-7 हिननि जा वर्टिकल प्रोग्राम आहिनि। मलेरिया वर्टिकल प्रोग्राम आहे हिननि जो, मलेरिया कंट्रोल प्रोग्राम, डेंगी हेल्थ कंट्रोल प्रोग्राम, HIV हेपाटाइटिस। उहे प्रोग्रामनि जी कारकर्दगी किथे आहे ऐं उन्हनि जी तव्हां कॾहिं खणो त सही उन जा अंग अखर, त तव्हांखे हैरत नाक जेके आहिनि उहे अहिड़ा अंग अखर जेके आहिनि साम्हूं ईंदा। इन्हनि जी कारकर्दगी कुझु बि न आहे। असल में मुख़्तलिफ़ कामोरनि खे नवाज़ण जे लाइ अहिड़े क़िस्म जा इदारा ठाहिया विया आहिनि, मेरिट ते मुक़ररियूं थियनि कोन थियूं। इन जे करे अहिड़े 2011 में हिकिड़ी मशीन ख़रीदी, हिकिड़ी 2014 में ख़रीद कई वई। मामिलो वॾे टाइम ताईं नेब वटि रहियो। नेब खां पोइ हाणे एंटी करप्शन में पाण सम्झी सघूं था त एंटी करप्शन में त सियासी मुदाख़लत आहे, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। लॻे थो तव्हांखे त हाणे एंटी करप्शन में वञण खां पोइ हीअ जेके मुलविस जेके माण्हू जेके किरदार हूंदा उहे वाइका थींदा, का सज़ा मिलंदी? ॾिसो सुभाणे एंटी करप्शन माटे जेके तव्हां पहिरीं सवाल कयो त तक़रीबन 36 करोड़ रुपयनि जूं सिविल इस्पताल मां दवाऊं चोरी थियूं। जेको MA साहब ख़ालिद बुखारी साहब जेको पाण हिन वक़्तु बि लाइन ते मौजूदु आहिनि, त उन इहा FIR कराई त मुंहिंजे इस्पताल मां 36 करोड़ रुपयनि जूं दवाऊं चोरी थी वियूं। यानी तस्दीक थी उन मां। उन हिकिड़ो न्याज़ ख़ासकेली आहे, ॿियो चनो साहब आहे। न्याज़ ख़ासकेली जो तालुक़ु जेको आहे हुकुमरान जमायत सां आहे, उनजे करे उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई न थी।
त उहो उन जे ख़िलाफ़ु केस दाख़िल थियो, उहो मामिलो एंटी करप्शन ॾे अची वियो आहे। हाणे ही मामिलो जेको आहे तक़रीबन जून 2024 जो हुयो। हाणे जून 2024 अॼु पंहिंजो जुलाई 2025 हले थो, सॼे साल में हुनजे ख़िलाफ़ु का कार्रवाई न थी। 36 करोड़ रुपयनि जो इहो मामिलो आहे। त हाणे वरी वधीक ई नेब इहो मामिलो मोकिलियो आहे, छाकाणि जो 50 करोड़ रुपयनि खां घटि जो मामिलो आहे, इन जे करे इहा इंक्वायरी एंटी करप्शन ॾे मोकिली वई आहे। त उन्हनि जे ख़िलाफ़ु पहिरीं तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई नाहे कई, जेके सिविल अस्पताल में निशानदेही थी, केस दाख़िल करायो हिकिड़ी इंतिज़ामिया त ही मामिलो थियो आहे, ही दवायूं हिननि कैंसर जूं चोरी कयूं आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु पेंडिंग पई आहे इंक्वायरी, यानी मामिलो दॿाए छॾियो ऐं अंडरग्राउंड उन्हनि जी ॻाल्हियूं पए डील जूं थियूं, पर अञा ताईं उहो मामिलो हलंदड़ आहे। त ही इंक्वायरी बि जेका आहे रोबोटिक मशीननि वारी, इहा बि एंटी करप्शन जे हवाले थी आहे। एंटी करप्शन जी पहिरीं ई उन जी कारकर्दगी ते सवाल उथनि पिया। पहिरियों ई उन्हनि वटि सिविल अस्पताल समेत जेके दवाऊं चोरी थियूं, ॿियूं उन्हनि जूं हेल्थ जूं ॿियूं ई केतिरियूं इंक्वायरियूं जेके आहिनि उन्हनि वटि पेंडिंग पयूं आहिनि। उनखां अलावा ॿियनि डिपार्टमेंट, फाइनेंस हुजे, ट्रेज़री हुजे ऐं एग्रीकल्चर हुजे, लोकल गवर्नमेंट हुजनि, लोकल काउंसिल में जेका करप्शन थिए थी, तक़रीबन वॾे तादाद में एंटी करप्शन वटि जेके इंक्वायरियूं आहिनि उहे पेंडिंग आहिनि, यानी उनजी कारकर्दगी ते जेके उहे पहिरीं सवाल उथनि था, उहो इन जे करे जेको उते सियासी मदाख़लत आहे इन्हनि इदारनि में, इन जे करे उन्हनि जे ख़िलाफ़ु का कार्रवाई नथी थिए। त इहो मामिलो बि जेको आहे उहो सॻी साहब मामिलो इहो आहे त सिर्फ़ु पाण ज़िक्र कयोसीं सरकारी इदारनि जो, त भई मामला थियनि था, पोइ उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई नथी थिए, मामिलो एंटी करप्शन ॾे में सालनि खां साल हले पियो, नतीजो 0-0 आहे। ही प्राइवेट जेके NGOs आहिनि उन्हनि जो बि मामिलो साम्हूं आयो आहे। पब्लिक अकाउंट्स कमेटी इजलास में थियो आहे त भई 8 जेके NGOs आहिनि, जंहिंमें सरसो, हैंड समेत 8 NGOs खे ब्लैक लिस्ट करण जो इहो मामिलो छा आहे? काल जेको आहे उहो पब्लिक अकाउंट्स कमेटी जो हिकिड़ो इजलास थियो, उन में मुख़्तलिफ़ NGOs यानी सोशल वेलफेयर डिपार्टमेंट समेत मुख़्तलिफ़ NGOs जेके आहिनि उहे पहिरां शामिल हुया। ठीकु आहे। उन तहत जेकी ही उन जी आहे कम्युनिटी डेवलपमेंट प्रोग्राम तहत हैंड्स ऐं सरसो समेत ॿियनि NGOs खे 8 करोड़ रुपयनि खां वधीक जेके आहिनि उहा फंडिंग थी। उन्हनि ख़र्चनि जो जेको ऑडिट जो जेको आहे उहो रिकॉर्ड घुरियो हुयो। ठीकु आहे। पर उन्हनि रिकॉर्ड जेको आहे उहो फराहम न कयो ऐं ज़ाहिर आहे हुकूमत उन्हनि खे पैसो ॾिए थी ऐं कम्युनिटी डेवलपमेंट प्रोग्राम जे तहत, त उन्हनि ख़र्च किथे कयो उहो पुछाणो करणु त हुकूमत जो फ़र्ज़ु आहे। त उन्हनि इहे रिकॉर्ड उन्हनि फराहम न कयो। उनमें हैंड्स आहे, सरसो समेत ॿिया जेके ॿियूं जेके NGOs आहिनि, ठीकु आहे, या ॿिया इदारा जेके आहिनि, उन्हनि ते हमेशह सुभाणे नवाज़िश थींदी रही आहे। त उन्हनि रिकॉर्ड फराहम न कयो। पोइ उन्हनि PAC इहो हुकुम जारी कयो त न सिर्फ़ु इन्हनि खे ब्लैक लिस्ट करार ॾिनो वञे, पर उन्हनि जी सोशल वेलफेयर खे इहो चयो वियो त इन्हनि जी रजिस्ट्रेशन ऐं लाइसेंस बि जेके आहिनि उहे ख़तमु कया वञनि। त असल में इन्हनि जी असां माज़ी ते वेंदासीं, हिन वक़्तु बि NGOs जेके इहे आहिनि, हैंड्स हुजे या सरसो हुजे, ख़ासि तौर ते हैंड्स ते त ऑलरेडी जेके आहिनि उहे केतिरा ई सवाल उथनि पिया, उन्हनि जी का कारकर्दगी बहितर न आहे। पर उन जे बावजूदि सिंध हुकूमत उन्हनि खे नवाज़े रही आहे। हिन साल बि उन जे लाइ 15 करोड़ रुपया जेके आहिनि उहे हिकु भेरो ॿीहर उन जे लाइ ग्रांट रखी वई आहे हैंड्स जे लाइ। हिकु तरफ़ पाण मुतमिन न आहिनि, पब्लिक अकाउंट्स कमेटी हुकूमत जो हिकु इदारो चए थो त भई त हिननि जेके पहिरियां पैसा मिलिया उहे सही ख़र्च न थिया आहिनि, ॿिए पासे वरी ॿिया पैसा उन्हनि खे ग्रांट जे लाइ रखिया विया आहिनि। त सोशल वेलफेयर डिपार्टमेंट हुजे या वरी सिहत खातो हुजे, इहे जेके ॿई इदारा आहिनि न, उहे इन्हनि NGOs स्पेशली जेका हैंड्स, उहा उन्हनि जी फेवरेट जेका आहे उहा NGOs रही आहे। उन्हनि खां को पुछाणो नथो थिए त जेकी सरकारी फंड्स उन्हनि खे मिलनि था या जेके उन्हनि जे हवाले कया वञनि था सरकारी इदारा, त उन्हनि जो इदारनि जो हाल अहवाल छा आहे, मतिलबु का कारकर्दगी उन्हनि जी का साम्हूं नथी अचे। उन्हनि जीअं इदारा पहिरीं हुया हिन वक़्तु बि ईअं आहिनि ऐं उन्हनि में का सघ अहिड़ी आहे ई कान जो अहिड़े क़िस्म जा उहे इदारा हलाए सघनि। पर असल में इहे सिस्टम जो हिसो थी विया आहिनि। जीअं शोरो साहब ॿुधाए पियो त जिथे किथे सिस्टम हले पियो त ही NGOs बि उन्हनि सिस्टम जो हिसो थी वियूं आहिनि, इन जे करे पुछाणो न पियो थिए। काल इहो PAC में इहो मामिलो आयो त खोड़ो साहब जेको आहे उन ते जेका इहे हुकुम जारी कया आहिनि त हाणे इन्हनि जी ऑडिट बि थींदी ऐं इन्हनि जे जेके ख़र्च थिया आहिनि उन्हनि ख़र्चनि जो रिकॉर्ड बि चेक थींदो ऐं उन्हनि खे ब्लैक लिस्ट करार। हाणे सवाल इहो पैदा थिए थो त इहे ब्लैक लिस्ट थींदा या न। PAC त हुकुम जारी कंदी रही आहे,
पर इहे त जेके एनजीओज़ आहिनि उहो सिस्टम जो हिसो रहियूं आहिनि। सही आहे। बहुत मुतासिर केसी माना हिकु तरफ़ होके जी पाण ज़िक्र कयोसीं, ॿिए तरफ़ वरी पैसा ॿिया जारी थी विया आहिनि। ज़ाहिर आहे सही त इहे छाकाणि जो सोशल वेलफेयर डिपार्टमेंट ऑलरेडी जेके आहिनि उहो इन्हनि ते जेको आहे उन्हनि ते नवाज़िश कंदो रहियो आहे। हालांकि हर साल इन्हनि खे रिकॉर्ड जमा कराइणो पवंदो आहे सोशल वेलफेयर डिपार्टमेंट, छा जो उन्हनि वटि इहे रजिस्टर्ड आहिनि। त जेकी ॿाहिरि मुल्कनि मां इन्हनि वटि पैसा अचनि था उहे किथां अचनि था, कहिड़े मक़सदनि लाइ अचनि था, उहो रिकॉर्ड हिननि खे नथा ॾियनि सोशल वेलफेयर डिपार्टमेंट खे। ठीकु आहे। ऐं उहो रिकॉर्ड बि नथा ॾियनि जेको सिंध हुकूमत इन्हनि खे फंड ॾिए थी, उन्हनि जो बि रिकॉर्ड ॾियण लाइ ॼण पाबंद न हुजनि। त अहिड़नि एनजीओ जे ख़िलाफ़ जेका उहा कार्रवाई थियणु घुरिजे, उन्हनि जो चेक एंड बैलेंस हुजणु घुरिजे। इन जे करे छाकाणि जो ही अवामी भलाई वारा ही इदारा आहिनि ऐं सिंध हुकूमत बि इन लाइ इन्हनि खे पैसा ॾिए थी त जीअं अवाम जी भलाई थी सघे ऐं उन्हनि जे लाइ जेका गुरबत जो ख़ात्मो अची सघे। पर ही इदारा बि जेके आहिनि उहे करप्शन जे वर चढ़ी वञनि था ऐं उन्हनि उहे डिपार्टमेंट जेके आहिनि उनमें उते मौजूदु जेके माण्हू आहिनि उहे बि सिस्टम जो हिसो थी वञनि था। ठीकु आहे, वॾी महिरबानी सॻी चांडो साहिबु, तव्हां मुंहिंजी क़ीमती उहिदो डॉक्टर ख़ालिद बुखारी साहिबु तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती उहिदो डॉक्टर अब्दुल गफूर शोरो साहिबु तव्हांजी महिरबानी। अॼु तव्हां असांजे जेको आहे त सॻी चांडो साहिब जी गुफ़्तगू ॿुधी, डॉक्टर साहिब जी गुफ़्तगू ॿुधी। हाणे हीउ मामिलो केतिरे सालनि खां मशीनूं ख़रीद कयूं वयूं, पर हालति इहा आहे त कॾहिं मामिलो नेब वटि, नेब खां पोइ हाणे एंटी करप्शन वटि। ज़रूरत सिर्फ़ु इन ॻाल्हि जी आहे त उहे जेके किरदार आहिनि, जेके सरकारी पैसे खे, असांजे टैक्स जे पैसनि खे ईअं पंहिंजे ऐशनि में ख़र्चु कंदा, उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई थिए, असराइती कार्रवाई थिए, त जीअं इहो जेको सिलसिलो आहे इहो बंदि थी सघे ऐं जेके इदारा आहिनि उहे ग़रीब माण्हुनि जी रियल जेका जंहिं ख़िदमत जंहिं मक़सद लाइ ठाहिया वञनि था त घटि में घटि उन्हनि खां उहो कमु वठी सघिजे। अॼु जन पियो सूमर ते इनशाला वरी कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मां मुलाक़ात थींदी, तेसीं ताईं अला भाई।